अस्सलाम वालेकुम ऑल माय डियर फ्रेंड्स। अॼु जेको टॉपिक आहे असांजो उहो आहे सेंटेंस ऑफ ऑर्डर। हुकुम ॾींदड़ जुमिला कहिड़ा आहिनि। अॼु पाण हुकुम ॾींदड़ जुमिलनि जे बारे में पढ़ंदासीं, उन जे बारे में तव्हांखे आउं कुझु ॿुधाईंदुसि। त सेंटेंस ऑफ ऑर्डर, स्टॉप, स्टॉप माना बीहो, स्टॉप मीन्स माना बीहो, स्पीक मीन्स ॻाल्हायो, लिसन मीन्स ॿुधो, वेट हेयर माना हिते बीहो। उन बाद में कम हेयर जी माना आहे हेॾां अचो। पोइ लुक हेयर, होॾां ॾिसो, लुक हेयर होॾां ॾिसो। पोइ टेक इट, ही वठो, छा टेक इट माना ही वठो। कम हेयर वेझो अचो, कम हेयर मतिलबु वेझो अचो। वेट आउटसाइड, छा आहे वेट आउटसाइड ॿाहिरि इंतज़ारु करियो। ऐं उन खां पोइ गो अप जी माना आहे मथे वञो। गो अप जी माना छा आहे मथे वञो। उन खां पोइ गेट ऑफ, लही अचो। गेट ऑफ जी माना आहे लही अचो। उन खां पोइ बी रेडी, छा लफ़्ज़ आहे बी रेडी जी लफ़्ज़ जी माना आहे तयारु थी वञो। उन खां पोइ गेट रेडी, उनजी बि मीन्स सेम आहे, तयारु थी वञो। पोइ कीप क्वाइट, माठ करियो या ख़ामोश थी वञो, कीप क्वाइट। उन खां पोइ बी केयरफुल, होशियारु रहो। पोइ वॉक स्लोली माना आहिस्ते हलो। उन खां पोइ गो एट वंस, जल्दी वञो। गो एट वंस मतिलबु जल्दी वञो। उन खां पोइ स्टॉप हेयर जी माना छा आहे हिते बीहो। ही जेके जुमिला आहिनि उहे सेंटेंस ऑफ ऑर्डर माना हुकुम ॾींदड़ जुमिला आहिनि जेके अॼु पाण पढ़ूं पिया। उन खां बाद मंझि आहे गो स्ट्रीट माना सिधो वञो। गो स्ट्रीट मीन्स छा आहे माना सिधो वञो। हुकुम ॾींदड़ जुमिला, जीअं त केरु तव्हांखे हुकुम ॾिए थो त ही हुकुम ॾींदड़ जुमिला आहिनि। गो अवे निकिरी वञो, गो अवे जी लफ़्ज़ जी माना छा आहे निकिरी वञो। पोइ गेट आउट जी मीन्स सेम अचे थी त बाबा निकिरी वञो। त उन खां पोइ आहे क्लीन प्रॉपर्ली जी माना आहे चङी तरह साफ़ु कयो। क्लीन प्रॉपर्ली जी माना छा आहे चङी तरह साफ़ु करियो। ही हुकुम ॾींदड़ जुमिला आहिनि जेके पाण पढ़ूं पिया। इहे हुकुम ॾींदड़ जुमिला आहिनि जेके माण्हू खे हुकुम ॾींदो आहे। पोइ डू नॉट गो माना तव्हां न वञो। डू नॉट गो जी लफ़्ज़ जी माना छा आहे तव्हां न वञो। पोइ डोंट फॉरगेट मतिलबु तव्हां न विसारियो या तव्हां न विसारियो, ठीकु आहे। पोइ डोंट ब्रेक इट माना हिन खे न टोड़ियो। पोइ डोंट ट्रबल माना मूं खे परेशान न कयो। ट्राई अगेन जी लफ़्ज़ जी माना आहे ॿीहर कोशिशि कयो। गो एड अव्हां शुरू कयो। सब्सक्राइब माय चैनल इंग्लिश ग्रामर। थैंक्स फॉर वॉचिंग। थैंक यू।